अल्लाह ताला जी इब्राहिम के पंहिंजो खलील चूंडियो, मूंखे बि अहिड़ी तरह पंहिंजो खलील चूंडियो। खलील जी माना दोस्त न, खलील जी माना उहो दोस्त जे दोस्त ते अवां जो 100% भरवसो हुजे। ही दोस्त मुंहिंजो उहो दोस्त आहे, गमी हुजे, सुख हुजे, दुख हुजे, ही उहो दोस्त आहे जंहिंमां मूंखे धोखे जी उम्मीद ई कान्हे। रब्बि श्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। क़ाल अल्लाह सुब्हानहु फ़ी मुहकमि तंज़ीलिहि बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्ख़िहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ क़ाल इब्राहीम रब्बि इजअल हाज़ल बलद आमिना वज्नुबनी व बनी अन नअबुदल अस्नाम। रब्बि इन्नहुन्न अज़लल्न कसीरन मिनन नास फमन तबिअनी फ़इन्नहु मिन्नी वमन असानी फ़इन्नक रऊफ़ुर रहीम। रब्बना इन्नी अस्कन्तु मिन ज़ुर्रिय्यती बिवादिन गैर ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुक़ीमुस्सलाह फ़जअल अफ़इदतम मिनन नासि तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनथ-थमरात लअल्लहुम यशकुरून। तमाम तर तारीफ़ात व तस्बीहात, तहलीलात व तकबीरात, बुजुर्गियों पाकीज़ा कलिमात, साराहो वडाई रब्बे क़ुद्दूस ज़ुल जलाल वल इकराम, जेको रब समद है, कंहिंजो मोहताज कोन है, न कंहिं मां ॼाओ न उन मां केर ॼाओ, बेपरवाह, ला युस्अलु अम्मा यफ़अल, जीअं चाहे तीअं करे, केर पुछण वारो कोन्हे। ला युस्अलु अम्मा यफ़अल, एतिरो बेपरवाह जो नबियनि जहिड़ी मुक़द्दस ज़ात बि याकूब अलैहिस्सलाम जो पुट यूसुफ अलैहिस्सलाम ॻोठ जे भरिसां खूह में किरियल रब न ॿुधायो। बेपरवाह, बेनियाज़, कंहिंजी परवाह कान्हे। याकूब अलैहिस्सलाम रोई रोई अखियूं विञाए वेठो, न ॿुधाई, मर्ज़ी वारो आहे। लेकिन जॾहिं रब काइनात ॿुधाइण ते आयो, कुरान जा अल्फाज़ सूरह यूसुफ खोले ॾिसो। वलम्मा फ़सलतिल ईरु क़ाल अबूहुम इन्नी लअजिदु रीह यूसुफ। मिस्र मां काफ़िलो अञा निकितो ई कोन्हे। यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र में तख्त ते वेठल आहे, लेकिन कमीज़ सिर्फ़ मिस्र मां निकिती आहे। उन कमीज़ जी खुशबू याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे घर में संगी वरिती। चवण लॻो इन्नी लअजिदु रीह यूसुफ। ऐं मुंहिंजे घर वारो, जेकॾहिं मूंखे मलामत न करियो त अॼु मूंखे मुंहिंजे यूसुफ जी खुशबू अचे पई। एतिरो बेपरवाह, कंहिंजी परवाह कान्हे, कंहिंजो मोहताज कोन्हे। पूरी काइनात उन जे साम्हूं। अंतुमुल फुक़रा, सब जा सब अल्लाह जाॾो गदागर फ़क़ीर पेनों जी हैसियत रखनि था। करोड़ों दुरूद व सलाम इमाम कायनात फ़ख्र मौजूदा रहमतुल लिल आलमीन सय्यिदुल अव्वलीन वल आखिरीन
इमामुल हुदा, इमामुत तुक़ा, सय्यदुल अव्वलीन वल आखरीन, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दसा थी। अज़ीज़ान मोहतरम, रब्बे कायनात आदम अलैहिस्सलाम खां वठी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पैगंबरन जो सिलसिलो जारी रखियो। इब्तदा आदम खां इंतहा मुहम्मदुर रसूलुल्लाह ताईं। उन्हनि पैगंबरन जो मक़सद माण्हुनि खे गुमराही खां, बेरस्ते जेकी बेवाट बेराही अख्तियार करे रहिया उन्हनि खे वाट ते आणो। अल्लाह ताला उन्हनि पैगंबरनि जी दर्जा बंदी कई। उन्हनि पैगंबरनि मां आदम अलैहिस्सलाम खां वठी मुहम्मदुर रसूलुल्लाह ताईं अल्लाह ताला 5 पैगंबरनि जो इंतिखाब कयो। उहे पैगंबर कहिड़ा आहिनि जंहिंजो ज़िक्र रब्बे रहमान सूरतुल अहज़ाब में फरमाए थो, वइज़ अख़ज़ना मिनन नबिय्यीन मीसाक़हुम मिनका व मिन नूह व इब्राहीम व मूसा व ईसा इब्न मरियम व अख़ज़ना मिनहुम मीसाक़न ग़लीज़ा। उन्हनि में सरे फ़हरिस्त इब्राहीम अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन्हनि 5 पैगंबरनि जो अल्लाह ताला इंतिखाब इन लक़ब सां कयो। सूरतुल अहक़ाफ़ जे आख़िरी रुकू में फरमाए, फ़स्बिर कमा सबर उलुल अज़्मि मिनर रुसुल। जेकी उलुल अज़म पैगंबर हुआ उहे 5 पैगंबर। उलुल अज़म माना इंतिहाई आली हिम्मत वारो, इंतिहाई बुर्दबार, कंहिं बि मौक़े ते, कंहिं बि मोड़ ते का लग़्ज़िश, का हीणाई कान ॾेखारिया। हर इम्तिहान में नंबर अव्वल रहिया। हर इम्तिहान में पहिरें नंबर ते। उन्हनि पैगंबरनि 5 मां वरी अल्लाह ताला इंतिखाब कयो 2 जो। हिकु इब्राहीम अलैहिस्सलाम जो ऐं ॿियो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। इन लाइ वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला। अल्लाह ताला फरमाए थो असां इब्राहीम अलैहिस्सलाम खे पंहिंजो ख़लील चूंडियो। ऐं इहो साॻियो लक़ब अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अल्लाह ताला ॾिनो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी पाण फरमायो, इत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला वत्तख़ज़नी ख़लीला। अल्लाह ताला जी इब्राहिम खे पंहिंजो ख़लील चूंडियो, मूंखे बि अहिड़ीअ तरह पंहिंजो ख़लील चूंडियो। ख़लील जी माना दोस्त न, ख़लील जी माना उहो दोस्त जे दोस्त ते अवां जो 100% भरवसो हुजे। ही दोस्त मुंहिंजो उहो दोस्त आहे, ग़मी हुजे, सुख हुजे, दुख हुजे, ही उहो दोस्त आहे जंहिंमां मूंखे धोखे जी उम्मीद ई कान्हे। हिन में सिर्फ़ ऐं सिर्फ़ वफ़ा आहे। जंहिंखे इंतिहाई राज़दान कोठिजे उन दोस्त खे ख़लील अरबी में चइबो। अल्लाह ताला वरी उन्हनि 2 पैगंबरनि मां इंतिखाब कयो। इब्राहीम अलैहिस्सलाम खे अलॻि लक़ब सां ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह खे अलॻि लक़ब सां। हिकिड़ो लक़ब इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ॾिनो, उनमें कंहिं ॿिए खे अल्लाह शरीक न कयो। ऐं ॿियो लक़ब मुहम्मदुर रसूलुल्लाह खे ॾिनो, उनमें बि अल्लाह ताला कंहिं ॿिए खे शरीक कोन कयो। इब्राहीम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला लक़ब दिनो इन्न इब्राहीम कान उम्म। इब्राहीम अलैहिस्सलाम
हिकिड़ो ॼणो अल्लाह ताला उनखे पूरी उम्मत जो लक़ब ॾिनो, यानी पूरी उम्मत हिकिड़े पासे ऐं हिकिड़ो इब्राहिम हिकिड़े पासे। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह खे अल्लाह ताला हिकु लक़ब सां नवाज़ियो, उहो लक़ब कंहिं ॿिए पैगम्बर खे कोन ॾिनो। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, पूरी कायनात जे हर ज़र्रे लाइ रहमत बणिजी आया। हाणे जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला इहो लक़ब ॾिनो, उम्मत जो लक़ब, हालांकि इब्राहिम अलैहिस्सलाम फर्द वाहिद हो, उन जा पोइ लॻ कुझु ॻणियल माण्हू हुआ, लेकिन अल्लाह ताला हिकिड़े माण्हू खे पूरी उम्मत जो शरफ ॾिनो। मुफ़स्सिरीन लिखनि था इन जे कारण हर माण्हू में का न का ख़ूबी हूंदी आहे। को सचार हूंदो आहे, को अमानतदार हूंदो आहे, को नेकोकार हूंदो आहे, को भलारो हूंदो आहे, को रोज़ेदार हूंदो आहे, को पाड़े वारनि सां चङो हूंदो आहे, को ख़ैरात और सदकात में भलो हूंदो आहे, को हज रोज़न में। लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम में जेकी बि दुनिया जूं भलायूं ऐं ख़ूबियूं सभु इब्राहिम अलैहिस्सलाम मंजो हुयूं। उन जे लाइ अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे पूरी उम्मत जो लक़ब ॾिनो। जेकर इब्राहिम अलैहिस्सलाम जी बहादुरी ॾांहुं अचूं था, बहादुरी में भी इब्राहिम अलैहिस्सलाम जो मट केर कोन्हे। बहादुरी में इब्राहिम अलैहिस्सलाम जो केर मट कोन्हे। बादशाह जे साम्हूं घुरायो वियो, अलम तरा इलल्लज़ी हाज इब्राहिम फी रब्बी अना आताहु अल्लाहुल मुल्क इज़ क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत क़ाल अना उहयी व उमीत क़ाल इब्राहिम फ़इन्नल्लाह याती बिश्शम्सि मिनल मशरिक़ फ़ाति बिहा मिनल मग़रिब व बुहितल्लज़ी कफ़र वल्लाहु ला यहदिल क़ौमल ज़ालिमीन। असांखे को मामूली पाड़े ओड़े जो को चङो मुड़स को वडेरो घुराए, को पुलिस वारो को थाने ते एसएचओ सूबेदार घुराए, सब खां पहिरियां त तयारी कंदासीं हफ़्तो पहिरियां, पोइ उन जे साम्हूं ई हाज़िर थींदासीं ॼण उन जा ख़रीद कयल ग़ुलाम आहियूं। पोइ उनखे क़िबला भोतार सरदार खां सवाइ उन सां ॻाल्हाइबो कोन ताकि नाराज़ न थिए। लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम बादशाह जे साम्हूं सरकश बादशाह ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम उन जे साम्हूं हिकु मुजरिम जी हैसियत सां वञे पियो। इब्राहिम अलैहिस्सलाम मुजरिम कोन हो, लेकिन बादशाह जी नज़र में मुजरिम हो। बादशाह सां क्या न्याज निवड़त न, को भोतार बादशाह सलामत साईं साहब न, अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हाए पियो। इज़ क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत। बादशाह चवण लॻो, इब्राहिम तूं जीअं रब जी दावा करींदो, भला ॿुधा त सी रब केरु थींदो आहे। इब्राहिम बग़ैर झिझक जे, बग़ैर परेशानी जे, बग़ैर हबक जे चवण लॻो, रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत। मुंहिंजो रब हुआ जे पैदा कयो वरी मारींदो। बादशाह चवण लॻे, हो मामूली कम, इहो को इहा का वॾी ॻाल्हि आहे? कंहिं दरबारी खे हुकुम ॾिने, ॿ कैदी वठिया, हिकिड़े खे माराई, ॿिए खे ज़िंदा छॾे ॾिने। क़ाल अना उहयी व उमीत, ॾिठई हिकिड़े खे मारे छॾियमि, ॿिए खे ज़िंदा छॾे ॾिनमि, मूं बि हिकिड़े खे जीआरियो, हिकिड़े खे मारियो, इहा त कुदरत मूं में बि आहे। हालांकि बादशाह जे जवाब लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम जो इहो जवाब काफ़ी हो। लेकिन जंहिंखे रब रहमान, जंहिंखे रब जलील जी नुसरत हुजे ऐं उहो ख़ुदि खलील हुजे, उन जे साम्हूं अल्लाह ताला उन बादशाह खे रुसवा करणु चाहियो पियो। इब्राहिम अलैहिस्सलाम चवण लॻो, फ़इन्नल्लाह याती बिश्शम्स मिनल मशरिक़ फ़ाति बिहा मिनल मग़रिब फ़बुहितल्लज़ी कफ़र
बादशाह सलामत मूं तोखे हिकु नंढो मिसाल ॾिनो त मन सुधरी पई। हाणे जेकॾहिं तूं पंहिंजे इन मुजरिमाना तिरस ते मुसिर रही हाणे ॿुध, ही सिज ॾिसींदो न पूरी दुनिया ॾिसे थी, रोज़ ओभर खां उभरे थो, रोज़ ओभर खां उभरे थो। बादशाह मुंहिंजी गुज़ारिश आहे इहो जेकॾहिं नंढड़ो कमु आहे न, इहो रोज़ाना मामूल मुताबिक़ आहे। इन सिज खे तूं हुकुम कर फ़इन्न अल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक़ फ़ाति बिहा मिनल मग़रिब। तूं सिर्फ़ हिकिड़ो ॾींहुं रोज़ाना न, तोखे सॼी ज़िंदगी जो ज़िम्मेवारी तो ते कान्हे, सिर्फ़ हिकिड़े ॾींहुं ही कर। सिज ओभर खां उभरे थो, इनखे ओलह खां उभार ऐं ओभर खां लाहींस। बादशाह वटि हाणे हुजे जवाब त ॾे, फबुहितल्लज़ी कफ़र वल्लाहु ला यहदिल क़ौमल ज़ालिमीन। अल्लाह ताला उनखे रुसवा कयो, लेकिन बहादुरी कमाल जी। बादशाह जे साम्हूं हबक कोन पुछियईं, परेशान कोन थियो, अखियुनि में अखियूं विझी जवाब ॾिनई। इब्राहिम अलैहिस्सलाम उम्मत जो दर्जो पातो, दिलेरी आहे। जेकॾहिं वरी माउ पीउ जी फरमान बरदारी, पीउ आहे, पीउ आहे काफ़िर, ईमानदार कोन्हे, नेक नमाज़ी हाजी सगोरो रोज़ेदार कोन्हे, बुत फरोश आहे। उहे जेकी बुतनि जी पूजा कनि था उन्हनि जो चङो मुड़ुसु आहे। हाणे उन पीउ त वॾा वस कया इब्राहिम कंहिं न कंहिं तरीक़े ते मूं वारे रस्ते ते अचे, लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम खे बादशाह जे साम्हूं बि पेश कयो, कोन मञी। लेकिन हाणे आख़िरी धमकी आहे, चवणु लॻो ए पुटड़ा, ऐ पुटड़ा, ऐ इब्राहिम, लइल्लम तंतही लअरजुमन्नक वहजुरनी मलिया। इब्राहिम मूं तुंहिंजो वॾो ख़्यालु कयो, मूं तोखे अकेले अकेले सम्झायो, ॻोठ वारनि खां सम्झायमि, न सुधरे, बादशाह वटि पेश कम, न सुधरे। हाणे ॿियो मूं वटि चारो कोन्हे, हिकु ई चारो आहे, लइल्लम तंतही लअरजुमन्नक वहजुरनी मलिया। वो मूं वटि हिकु चारो आहे, हिकु रस्तो आहे, या त तूं मुंहिंजो घर छॾे वञ, ॿी सूरत में पत्थरनि सां संगसार करे तोखे हिते मारींदुसि। पोड़ो पीउ आहे, काफ़िर आहे, मुशरिक आहे, मुशरिकनि जो चङो मुड़ुसु आहे, गुनाहनि ते मुसिर आहे। उहो पीउ बार बार कॾहिं बादशाह जे दरबार में, कॾहिं ॻोठाणनि जे दरबार में, कॾहिं चङे मुड़ुस जे दरबार में हिनखे सम्झायो, सुधारियो। हाणे अहिड़े पीउ जे साम्हूं इब्राहिम अलैहिस्सलाम नौजवान हो, सघो, ताक़तवर, हीणो कोन हो, कमज़ोर कोन हो। अॼु जो नौजवान औलाद पीउ जे साम्हूं अजीब ग़रीब क़िस्म जा जवाब आहिनि। पीउ थोरो तेज़ थी ॻाल्हाए, पड़ा तो में आहे छा, खगा बचियो छा अथई, ॾंद खसड़िया थी, वार छणिया थी, अकुल ठहे कोन, तोमें दम कहिड़िया कहिड़ो आहे, तोमें साप कहिड़िया, वठी जे हथ मां उछलाई ॿाहिरि वञी हलियो। पीउ मुसलमान पीउ, हाजी, रोज़ेदार, नमाज़ी, असांजो रवैयो अहिड़नि पीअरनि सां बि हो। लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम काफ़िर पीउ जे साम्हूं, मुजरिम पीउ जे साम्हूं चवे थो, ईअं नथो चवे बाबा जान, ईअं नथो चवे, बुढ़ड़ा तो में बच्चो छाहे, पोढ़ा तो में बच्चो छाहे, सहप कहिड़ी थई, मुंहिंजे साम्हूं तूं टिर टिर छाजी थो करी। न सलामुन अलैक सअस्तगफिरु लक रब्बी इन्नहु कान बी हफिया। बाबा जान, जेकॾहिं घर तुंहिंजो आहे, घर मां तड़ी थो, मूंखे एतराज़ कोन्हे। बाबा जान, इब्राहिम पंहिंजे पीउ जो फरमान बरदार आहे, लेकिन रब जे मामले में नाफरमानी कंदुसि, लेकिन दुनिया जे मामलात में तुंहिंजो पुटु हींअर बि तुंहिंजो फरमान बरदार। सलामुन अलैक, तो ते सलामती हुजे बाबा। सिर्फ ऐसी ने न,
अस्तगफिरु लक रब्बी इन्नहु कान बी हफिया। जैसी ते इब्राहिम जे जिस्म में दम हुंदो न, तू दुनिया में न पे हुंदे, तुझे ले दुआऊं घुरंदो रहंदुस। एडो फरमान बरदार ओह इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिंखे उम्मत जो लक़ब मिलियो, उन जी मेज़बानी भी अजीब। उन इब्राहिम अलैहिस्सलाम वटि ॿ मेहमान, घणा कोन्हे, फरिश्तनि जी फरिश्ता हुआ, इंसानी रूप में आया। मेहमान नवाज एडो साईं बदीउद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह बदीउ तफ़ासीर में इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में लिखे थो, चवे तो रिवायात मिलनि थियूं त इब्राहिम अलैहिस्सलाम एतिरे क़दुरु मेहमान नवाज हुयो जो उन ॾींहुं घर में मानी न खाईंदो हो। जंहिं ॾींहुं मेहमान घर में न हुजे, वाट ते वञी बीही रहंदो, को मेहमान अचे, मुसाफ़िर अचे, वठी अचां ऐं उनखे पाण सां गॾु खारायां। ॿ मेहमान आया, घर वियो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर कान हुई। इब्राहिम अलैहिस्सलाम खे नबियनि खे जेकॾहिं इल्मुल ग़ैब हुजे हा, इब्राहिम अलैहिस्सलाम एॾो नुक़सान न करे हा। इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर कान्हे थी फरिश्ता आहिनि या इंसान आहिनि, लेकिन मेज़बानी ॾेखारियईं। घर वियो, गाबो ज़िबह कई ॿिनि मेहमाननि लाइ। अॼु असांजी मेज़बानी ॾिसो, मेहमान नवाज़ी ॾिसो, असांजे औरतनि खे अल्लाह रहम करे। मेहमान अचे, ख़ासि करे मुड़ुस जो मेहमान अचे, पोइ त पिटको हूंदो आहे। पंहिंजो मेहमान अचे त पिनी सिनी बि पूरी कबी, लेकिन मुड़ुस जे मेहमान, अॼु मुड़ुस बि त मेज़बान कोन्हे न। मामलो इहो आहे, महिमान अचे पियो, निकितो आहे, फोन कई अथसि, हा साईं आऊं घर कोन आहियां, हींअर तूं न अच, भले घर वेठो हुजे। साईं आऊं वेल आहियां, कंहिं कम सां परे आहियां, तूं कंहिं ॿिए मौक़े ते अचिजां। इब्राहिम अलैहिस्सलाम एॾो मेज़बान जो ॿिनि मेहमाननि लाइ गाबो कोठाई। हल अताक हदीस ज़ैफ़ इब्राहिम अल-मुकरमीन इज़ दख़लू अलैहि फ़क़ालू सलामा क़ाल सलामुन क़ौमुन मुनकरून। इब्राहिम अलैहिस्सलाम खे पोइ ख़बर ॿुधाई वई, फरिश्ता चवण लॻा जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खे खाधो बि पेश कयो, खाइण खां इनकार पिया कनि। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम खे भउ थियो, ख़ौफ़ थियो, शायदि कई दुश्मन आहिनि। अॻे ज़माने में या दुश्मननि में बि इहा ख़सलत हूंदी हुई, चवंदा नमक हराम कोन थिबो आहे। कंहिंजे घर में जेकॾहिं कंहिं सां दुश्मनी हूंदी न, उनजे घर जो खाधो कोन खाईंदा हुआ, चवंदा नमक हरामी थींदी। अॼुकल्ह दुश्मन जी बि हालत आहे, घर में अचनि, मानी खाइनि, दावतूं खाइनि, उन साॻे घर में धाड़ो हणी हलियो ईंदा। इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॿुधाइण लॻा, इब्राहिम असीं को इंसान कोन आहियूं जो असीं ही मानी ही ताम खाऊं, असीं रब जे तरफ़ां फरिश्ता आहियूं। पहिरीं ख़ुशख़बरी आहे ऐं ॿी उन्हनि माण्हुनि जे लाइ अज़ाब जी बि ख़ुशख़बरी आहे। ख़ुशख़बरी इहा आहे, असां तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॿुधायूं पिया। कहिड़े पुट जी? इन उमिरि में इब्राहिम अलैहिस्सलाम इनकार कोन कयो, एतराज़ कोन कयो, लेकिन उनजी घरवारी भरिसां जॾहिं बीठी, उन ॿुधो हिन उमिरि में मूंखे औलाद थींदो। क़ुरान जा अल्फाज़ आहिनि फसक्कत वजहहा। औरतनि जी आदत आहे न, का नई या अजीब ॻाल्हि ॿुधंदियूं न, फौरन या वात ते हथ ॾींदियूं या पंहिंजे निरड़ खे कुटींदियूं। क़ुरान जा अल्फाज़ आहिनि, पंहिंजे निरड़ खे कुटण लॻी। फसक्कत वजहहा वक़ालत इन्नी अजूज़ुन अक़ीम। हिन उमिरि में औलाद थींदो, आउं त संड थी आहियां, मायूस थी विया, हाणे त का उमीद ई कान रही आहे, हाणे कहिड़ो औलाद थींदो। लेकिन फरिश्ता चवण लॻा अतअजबीन मिन अम्रिल्लाह, अतअजबीन मिन अम्रिल्लाह रहमतुल्लाहि अलैकुम व बरकातुहू अलैकुम अहलल बैत इन्नहु हमीदुम मजीद। ऐ बुढ़ड़ी परेशान न थी, रब रहमान आहे, रब समद आहे। इहा ॻाल्हि तोखे नामुमकिन थी लॻे न, हिन उमिरि में तोखे कीअं औलाद थींदो। मुअर्रिख़ लिखनि था इब्राहिम अलैहिस्सलाम जी उन वक़्तु
90 साल उमिरि, कुछ लिखनि था 120 साल उमिरि, वॾी उमिरि में। ऐं औरत वो इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी बांझ थी, नाउमीद थी, संड थी वई। लेकिन फरिश्ता चवण लॻा अतअजबीन मिन अम्रिल्लाह, इहा ॻाल्हि तुंहिंजे सम्झ में नामुमकिन आहे का संड औरत औलाद ॼणे, लेकिन इहो अल्लाह वटि नामुमकिन कोन्हे। मूंखे इहो ॿुधायो, जॾहिं दुनिया में असांजे हिकु ई दस्तूर हले पियो, हिकु कुदरती तिर्ज़ अमलात, ॿ ज़ाल मुड़ुस पाण में मिलनि, उन खां पोइ औलाद जो वजूद अचे। लेकिन अल्लाह ताला त मुसब्बिबुल अस्बाब आहे, अल्लाह ताला कंहिंजो मोहताज कोन्हे। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के बग़ैर पीउ ऐं बग़ैर माउ जे ख़ल्क़, छा उहो अल्लाह ताला ज़िंदा कोन्हे? अतअजबीन मिन अम्रिल्लाह रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत। ओ अल्लाह उन वक्त भी हुयो, अल्लाह ओ हींअर भी मौजूद है, जे अल्लाह बग़ैर माउ पीउ जे आदम के ख़ल्क़ो, अवी त पोइ भी बज़ाल मुड़स मौजूद है। लेकिन इहा अल्लाह ताला दुआ इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़बूल कई। इब्राहिम अलैहिस्सलाम मुसलसल दुआऊं घुरंदो रहियो। सूरत साफ़ात खोले ॾिसो, रब्बि हबली मिनस सालिहीन, रब्बि हबली मिनस सालिहीन, दुआ घुरे पियो, ज़ारो कतार अल्लाह के सॾे पियो। ईअं न या अल्लाह औलाद जा ठिग अता कर, दर्जन हुजनि स्कूल प्राइमरी जे, न रब्बि हबली मिनस सालिहीन, ऐं अल्लाह जेतिरो औलाद ॾी तुंहिंजे दर ते सवाली आहियां, लेकिन औलाद उहो ॾे जेको तुंहिंजो फरमान बरदार हुजे। ऐं अल्लाह जेको तुंहिंजो फरमान बरदार हूंदो, मुंहिंजी नाफ़रमानी कोन कंदो। रब्बि हबली मिनस सालिहीन फबश्शरनाहु बिग़ुलामिन हलीम। पोइ असां हिकिड़े अज़ीम फर्ज़ंद जी ख़ुशख़बरी ॾिनी, फबश्शरनाहु बिग़ुलामिन हलीम, जेको इंतिहाई बुर्दबार, इंतिहाई बुर्दबार हलीम। हाणे न एॾो सिकंदो पुट ॼमे, एॾी उमिरि खां पोइ उन औलाद सां केॾी न मोहबत हूंदी। औलाद सां हुई बि मोहबत हूंदी आहे, भले जवानी में पैदा थिए। दुनिया में इंसान माउ पीउ बिलख़ुसूस या जानवर भी औलाद सां एतिरी मोहबत आहे जो माउ पीउ बिलख़ुसूस पंहिंजी ख़्वाहिशनि ते, पंहिंजी निड़ीअ ते लत ॾेई बि पंहिंजे औलाद जूं ख़ुशियूं ॾिसणु चाहींदा। लेकिन हेतिरे अरसे खां पोइ सिकंदो पुट ॼमे, उन जी त ख़ुशी छा हूंदी। लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम खे जो अल्लाह ताला उम्मत जो दर्जो करार ॾिनो, उन इब्राहिम अलैहिस्सलाम जी इहा बि ख़ुसूसियत हुई। फलम्मा बलग मअ सअय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम। इहो अञा इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॼाओ हो पुटड़ो, उन खां पोइ अल्लाह ताला हुकुम ॾिनो, ऐं इब्राहिम जेको असां तोखे ॾिनो न, हाणे इन पुटड़े खे वठी वञ, उन जाइ ते छॾ। कहिड़ी जाइ ते? मके में, जॾहिं मके जो दुनिया में वजूद बि न हुजे, अहिड़ी जाइ ते वञी छॾ, अहिड़ी जाइ ते छॾ। इब्राहिम अलैहिस्सलाम ख़लीला रब जलील जो हुक्म की न मञे। अहिड़ो सिकंदो पुट, या अल्लाह हेड़ी उमिरि में औलाद ॾिनई, वरी उनखे मूंखां अलॻि थो करे। दिलि ते हथ रखी ॾिसूं, राति जे वॻड़े में कंहिं पंहिंजे नंढड़े ॿार खे किलोमीटर जे फ़ासिले ते किथे वसंतीअ में रोड ते छॾे अचूं, दिलि कान चवंदी। लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम जा अल्फाज़ आहिनि, दुआया कलिमात आहिनि, रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम। ऐ अल्लाह पुट भी तुंहिंजो, औलाद भी तो ॾिन। ए अल्लाह पुट भी तुंहिंजो ॾिनल, औलाद भी तो ॾिनो, हुकुम भी तुंहिंजो। ऐ अल्लाह अहिड़ी जाइ ते छॾे पियो वञा, इन्नी रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रअन। का आबादी कान्हे, पीअण लाइ पाणी भी कोन्हे। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं रवानो थियण लॻो न पंहिंजे पुटड़े ऐं घरवारी खे, उन मके जे उन मताफ़ वारी जाइ ते, घरवारी पुछण लॻी
ऐं इब्राहिम कहिड़ी नाराज़गी आहे भला? कहिड़े गुनाह जो सज़ा पियो ॾेई? घरां कढियो अथई ऐं हिते अकेलो छॾियो पियो वञी। लेकिन जेको ख़लील हुजे न, अल्लाह रब जलील उनखे अहिड़ियूं घर वारियूं बि नेक ॾींदो। इब्राहिम अलैहिस्सलाम वरंदी कान ॾिनी, इब्राहिम अलैहिस्सलाम वरंदी कान ॾिनी, पोइ हिते निहारे कोन थो, मतां उन नंढड़े ते अख पइजी वञे ऐं उन जी मुहबत दिल ते तारी थी वञे। इन मुहबत जे करे रब जलील जी नाफ़रमानी न थिए। घरवारी पुछे थी दुबारा, ऐं इब्राहिम जेकॾहिं छॾी थो ई रब जो हुकुम आया तुंहिंजी नाराज़गी आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम कंध फेराए कोन थो ॾिसे, इशारो करे थो, ऐं घरवारी ऐं नेक बख़्त ख़ातून मुंहिंजी का बि नाराज़गी कान्हे, रब रहमान जो हुकुम आहे। घरवारी बि नेक है, चवे थी ऐं इब्राहिम जेकॾहिं रब जलील जो हुकुम आहे, उहो रब जलील असांखे हिते ज़ाया कोन कंदो। त अज़ीज़ान मोहतरम, इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जो दास्तान हिकु अज़ीम दास्तान है, इंतिहाई क़ुर्बानियुनि सां भरियल दास्तान है। लेकिन जेको मूंखे वक़्तु ॿुधायो पंहिंजे इंतिहा ते पहुचे थो। मुख़्तसरन इब्राहिम अलैहिस्सलाम जी सीरत इहा है। अल्लाह ताला सूरतुल बक़रा जे अंदरि इब्राहिम अलैहिस्सलाम जी पूरी सीरत जो ख़ुलासो इहो ॿुधायो, इज़ क़ाल लहू रब्बुहु अस्लिम, ऐं इब्राहिम ही मुंहिंजो हुकुम आहे। क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन, ऐं अल्लाह तूं जलील जो हुकुम आहे, ख़लील तुंहिंजे हर हुकुम ते अमल करण लाइ तयारु आहे। त अल्लाह ताला जे हर हुकुम ते इब्राहिम अलैहिस्सलाम हमेशा लब्बैक व सअदैक वल ख़ैरु बियदैक चयो। त अल्लाह ताला खां दुआ है, अल्लाह ताला असांखे बि इब्राहिम अलैहिस्सलाम जी अज़ीम सुन्नतनि खे दोबारा उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला जेतिरी ज़िंदगी ॾिनी आहे उहा ज़िंदगी अल्लाह ताला जी राज़ पे ऐं ख़ुशी में गुज़रे। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।